तव्हां चयो मंशियात अचे पई यूनिवर्सिटीज़ में ऐं हथियार चवनि था शायदि हथियार बि हॉस्टल्स में अचनि था, हॉस्टल्स में अचनि पिया। ऐं पोइ तव्हां ॻाल्हि कई त ख़ुदकुशियूं बि थियनि थियूं। हाणे अलॻि मौज़ू आहिनि। ख़ुदकुशी जा आउं सम्झंदो आहे हिकिड़ी बीमारी आहे। आउं छा थो सम्झां, समूरा जेके साइकेट्रिस्ट आहिनि या साइकोलॉजिस्ट आहिनि, तव्हां हुननि सां ॻाल्हाए ॾिसो, हिकिड़ी बीमारी आहे। असां वटि बदकिस्मती सां जॾहिं को नौजवान चए थो त बाबा मुंहिंजी ज़िंदगी त आरवा खजी वियो आहे, बसि मां सोचां थो मरी वञा, या हल्की फुल्की 2-3 गोरियूं खाए थो, असांजा माइट छा कंदा आहिनि त हुनखे संजीदगी सां न पुटु मुंहिंजे हलिया बाबला कया, हीअं करे हू करे, हुनखे संजीदगी सां वठनि था। न बच्चा तूं मारे, उहे इहे सम्झनि नथा आहिनि कि बीमारी आहे, उहो नथा ॾिसनि। अच्छा, पोइ जेको पीउ अगरि थोरो पढ़ियो लिखियो आहे, हू पाण हुन सां वेही हुनखे लेक्चरिंग करे थो, हुन सां काउंसलिंग करे थो, न पुटु पोइ ज़िंदगी हीअं आहे, पोइ ख़ूबसूरत आहे, पोइ तुंहिंजी माउ जो छा थींदो, पोइ तुंहिंजे पीउ जो छा थींदो, मुंहिंजो छा थी। हुनखे बजाए इहो करण जो की डॉक्टर वटि वठी वञनि, के साइकोलॉजिस्ट वटि, त उनजो इलाजु कराइनि। असां वटि अक्सर ॿुधो आहे त बाबा ही नौजवान वॾो अफ़सोस थियो यार, वीचारे ख़ुदकुशी करे छॾी। हिकिड़ो दफ़ो 2 दफ़ा पहिरीं बि कोशिशि कई, उहो सम्झायोसीं, ठीकु थी वियो। अरे बाबा ठीकु कीअं थींदो, हीअ त बीमारी आहे न, हीअ त ट्यूबरक्लोसिस TB जो जीअं हिकिड़ो वायरस वेझी ईंदो आहे, पोइ केॾीमहिल बि हू उभरी ईंदो आहे। ईअं ई नौजवाननि जे ज़हननि में हिकिड़ी बीमारी जो वायरस वेही रहे थो, उनजो इलाजु करायो। अगरि हू उनजो इज़हार करे पियो या घणो हू डिप्रेस्ड आहे, पर थी सघे थो को कॉलर मूंखे फ़ोन करे चए सही, हाणे ॿुधायो सही त हीअ असांजे सिंध जे अक्सर इलाइक़नि में सरकारी अस्पतालनि में त अहिड़ो को वार्ड ई न आहे, अहिड़ो को डॉक्टर ई कोन्हे। ऐं सही असीं चरिया थिया आहियूं, असीं सही नफ़्सियाती डॉक्टर वटि, बाबा चरियो थियणु ज़रूरी थोरी आहे नफ़्सियाती माहिर वटि वञण लाइ। दुनिया में त सिर्फ़ु माण्हू थोरो ई अफ़सरदो रहणु शुरू करे थो त बि हू साइकाइट्रिस्ट वटि वञे थो या साइकोथेरेपिस्ट वटि वञे थो। असां नथो थिए, बदकिस्मती आहे। सो इन ॻाल्हि खे छा नालो योगी साहब, हिन ॻाल्हि खे अलॻि रखो, हिन जो इलाजु थियणु खपे। ऐं स्टूडेंट्स फ्रेंड्स में ॾिसनि त अगरि को नौजवान छोकिरो छोकिरी अहिड़ी ॻाल्हि करे पियो त हुनखे रेफर कनि, मतिलबु कोशिशि कनि त हू डॉक्टर खे ॾेखारे। बाक़ी जेका मंशियात ऐं हथियार वञनि पिया, इहो सही ज़ियाउलती ज़माने खां गेन शुरू थियो। सिंध यूनिवर्सिटी में कीअं हथियार आया, कीअं क्लैशन कोफूं आयूं, कराची जी यूनिवर्सिटीज़ में कीअं इहे हथियार आया, और ज़ाहिर आहे कहिड़ी पाबंदी आहे। ऐं हीअ जेको आईस ऐं हीअ आहिनि, हीअ त तव्हां यूनिवर्सिटी चयो पिया, हीअ त हाणे कराची जो ही O लेवल A लेवल कंदड़ स्कूल्स जेके आहिनि, फर्स्ट ईयर इंटर जा, मैट्रिक जा, हिन में आईस वञे पई। कराची छा सॼे सिंध में वञे पई। ये त ज़ाहिर आहे, ये त पुलिसिंग जो कमु आहे, पर छा कजे। फ़िलहाल कंहिं ॿिए शयुनि में बिज़ी आहिनि। अच्छा, वक़्तु हलो नंढी हिकु ॿी ॻाल्हि कयो, दुनिया में हिकु पंहिंजी ॻाल्हि हले पई त थोरो मंज़रनामो तब्दील थींदे छा कुझु अहिड़ो थिए त थो, पर हाणे सम्झ में नथो अचे छा त UAE जो जेको अचानक सां पाकिस्तान अॼु बि चए थो त भई असां सऊदी अरब सां यकजहती कयूं था। ज़ाहिर UAE हिन रिस्पॉन्स त का शइ न कई आहे, पर जेके UAE जी उहे ॻाल्हियूं आहिनि, ख़बरूं आहिनि, पाकिस्तान जे तरफ़ां बि इल्ज़ामात लॻनि था पिया त हू को असांजे सपोर्ट थो करे टेररिज़म खे, अफ़सार सां इल्ज़ाम हणनि था पिया। अॼु ईरान में बि ॾिसूं था पिया त 3-4 ॾींहंनि खां कशीदगी डेवलप थियणु शुरू थी वई आहे। ॾिसो, जेको ही UAE ऐं सऊदी अरब जो मामिलो आहे, असांखे त असांजो त फ़ौजी पैक्ट थियल आहे सऊदी अरब सां। असां सऊदी अरब सां ज़ाहिर आहे असांखे त गॾु बीहणो आहे ऐं असां ऑफिशियली बि चयो आहे, पर UAE बि जेको ब्रदर मुल्क आहे, हाणे केतिरो असांखे पाकिस्तान लाइ केतिरी वीज़ा बि नथो ॾिए माण्हुनि खे, जेके बेस्तियूं थियनि थियूं दुबई एयरपोर्ट, उहा हिकिड़ी अलॻि कहाणी आहे। लेकिन ऑफकोर्स वी विल नॉट लाइक टू सी, असां पाकिस्तान में कॾहिं बि न चाहींदो त सऊदी अरब ऐं UAE में इख़्तिलाफ़ात एतिरा चोट चढ़नि जो असांखे सऊं सिधी धुर थियणो पए। पर अगरि धुर थींदासीं त ज़ाहिर अंडरस्टूड आहे, असांजो पैक्ट थियल आहे सऊदी अरब सां। लेकिन सो ख़्वाहिश इन करे प्राइम मिनिस्टर कोशिशि करे पियो, उन्हनि जा UAE जा प्रेसिडेंट बि हिते आयल हुआ पाकिस्तान में, हुननि सां बि ॻाल्हाइनि पिया, सऊदी अरब सां बि ॻाल्हाइनि पिया त हीअ हिकिड़ी ख़ामोश डिप्लोमेसी पाकिस्तान करे पियो त ही ॿई मुल्क जेके आहिनि ही पाण में कशीदगी वधाइनि न। लेकिन मुंहिंजो जेको कॉमन सेंस चए थो त UAE तव्हां ॾिसो त देरी न कई, रिट्रीट कई, पोइ हिते हटियो आहे। UAE अफोर्ड नथो करे सघे एट दिस पॉइंट इन टाइम त हू सऊदी अरब सां खणी खौस करे। हाणे जेको मल मुक़ाबिलो न पियो करायां, पर जेको मुंहिंजी अंडरस्टैंडिंग आहे, हींअर UAE हिन पोज़ीशन में न आहे, लेकिन इन करे हुन रिट्रीट बि कयो आहे। ऐं
पर इज़राइल सां जेका वेझड़ाइप वधाई आहे UAE उन जे करे ज़ाहिर आहे सऊदी अरब खे कुझु शयूं UAE जे बारे में तहफ़ुज़ात न त UAE जेको हो अरब अमीरात हू सऊदी अरब जो हिकु जूनियर पार्टनर वांगुरु हिन इलाइक़े में हलंदो हो। हर शइ में हा सौट आहे मासात आहे पर नंढो आहे, हा भाउ आहे पर नंढो आहे, ईअं सऊदी अरब हिन खे ट्रीट कंदो आयो आहे। हाणे थोरो वॾा थियनि पिया ज़ाहिर आहे, छाकाणि त सऊदी अरब रियाद में ओड़ो दुबई जहिड़ो कहिड़ो शहर ठाहिनि पिया, सिटी हा नियॉन सिटी ठाहिनि पिया, त ज़ाहिर आहे मुल्कनि जा मुफ़ादात बि थींदा आहिनि। ठीकु आहे, बिरादर इस्लामी मुल्क आहिनि, ॿई अरब आहिनि, सभु कुझु आहे, पर मुल्कनि जा मुफ़ादात बि थियनि था। ऐं अमेरिका, पोइ इज़राइल, पोइ सॼा मामलात बि आहिनि। त हुन आऊं इहे सम्झां थो त हेतिरो मामिलो तकड़ में ख़राबु न थींदो ऐं हिन में कोशिशि थींदी त हीउ मामिलो ठापुर थिए ऐं हुन में UAE पोइ हिते हटंदो ऐं हटियो बि आहे ऐं अञा हटंदो। हेतिरी तकड़ में हीउ मूंखे ख़राबु थींदे सूरत हाल नथी नज़र अचे। बाक़ी हाणे ईरान जे अंदरि की वरी जेको आहे माण्हू रोडनि ते आया आहिनि, उनखे हिकिड़ी सेंसरशिप त ईरान में बि रहंदी आहे। ज़ाहिर महांगाई आहे, सैंक्शन्स लॻल आहिनि, पोइ हाणे कुझु ज़ाहिर इल्ज़ाम त इहो ई लॻंदो त हिननि खे पॾे ई फ्यूलिंग थिए पई, ज़ाहिर तशद्दुद थींदा, माण्हू रोडनि ते निकिरंदा। सो ज़ाहिर ईरान लाइ बि हिकिड़ो मुश्किल त आहे न हिन स्टेटस को खे, एतिरी गुरबत खे डिघे अरसे ताईं हलाइणु। सो ऐं दुनिया हिन खे ईअं ॾिसंदी त जेतिरो ईरानी गवर्नमेंट प्रेशर में ईंदी ओतिरो जल्दी अमेरिका सां के टॉक्स में ईंदी। ठीकु आहे, सभु नाज़रीन अॼु प्रोग्राम जो पूरो थियो, वरी ईंदड़ प्रोग्राम में दुआ